मज़मून फ़िज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक चौथों आईने जा कुछ अहम इस्तिलाह सम इम्पॉर्टेंट टर्म्स ऑफ मिरर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे आईने जा कुछ अहम इस्तिलाह यानी सम इम्पॉर्टेंट टर्म्स ऑफ मिरर। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक की तरफ़ हलूं था, पर उन टॉपिक खे पढ़ण खां पहिरियों ई, उन जी स्टडी करण खां पहिरियों ई असां कुझु शयूं सम्झण जी कोशिशि कंदासीं त असां जेको हीउ टॉपिक पढ़ूं था उन जे सिखण जा मक़सद कहिड़ा आहिनि, यानी लर्निंग ऑब्जेक्टिव्स उन जा कहिड़ा कहिड़ा आहिनि, असां छो था इन टॉपिक खे पढ़ूं। उन जे लाइ सभ खां पहिरियों ई आहे अंडरस्टैंडिंग द टाइप्स ऑफ मिरर्स, यानी आइननि जा क़िस्म सम्झण में असांखे हीउ टॉपिक मदद ॾींदो। उन खां पोइ फेमिलराइज़ेशन विथ की टर्म्स, यानी मुख्य इस्तिलाहनि सां वाक़फ़ियत असांखे ॾींदो। उन खां पोइ एक्सप्लोरिंग मिरर प्रॉपर्टीज़, यानी आइननि जी ख़ासियतुनि खे जाचण जे लाइ असांखे जेको आहे त मदद मिलंदी। उन खां पोइ डेवलपिंग एनालिटिकल स्किल्स, यानी तजज़ियाती महारतुनि खे वधाइण में असांजो हीउ टॉपिक मदद कंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो, हीउ टॉपिक असां पढ़ूं छो था, वाई वी स्टडी दिस। तो इन जे लाइ चऊं था मिरर्स आर फंडामेंटल कंपोनेंट्स इन द स्टडी ऑफ ऑप्टिक्स क्रूशियल फॉर अंडरस्टैंडिंग लाइट बिहेवियर। चए थो आइननि जो जेको मुतालियो आहे उहो ऑप्टिक्स जे बुनियादी जुज़नि मां आहे जेको रोशनीअ जे तर्ज़ खे सम्झण लाइ ज़रूरी आहे। यानी जेकॾहिं असांखे लाइट खे सम्झणो आहे त असांखे पहिरियों जेको आहे त मिरर खे सम्झणो पवंदो, छो त लाइट जो जेको वास्तो आहे उहो मिरर सां काफ़ी ज़्यादा आहे। ठीकु आहे, उन मिरर जे थ्रू असां लाइट जे बिहेवियर जे बारे में सम्झी सघंदासीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। प्यारा ॿारो, जीअं त हिन टॉपिक खां पहिरीं असीं जेको टॉपिक पढ़ियोसीं उहो हुयो मिरर, ऐं मिरर जे बारे में असां सम्झोसीं त मिरर छा थींदो आहे, ऐं उन खां बाद में मिरर जा जेके आहिनि त केतिरा टाइप थींदा आहिनि। यानी उन में असां पढ़ियोसीं हिकिड़ो प्लेन मिरर, ॿियो हुयो असांजो वरी स्पेरिकल मिरर, ऐं उन खां बाद में वरी असां स्पेरिकल मिरर जा 2 टाइप्स पढ़ियासीं, जंहिंमें हिकिड़ो टाइप हुयो असांजो हिन तरीक़े सां त ॿाहिरियों जेको हिसो आहे उन मिरर जो उहो जेकॾहिं पॉलिश्ड साइड आहे ऐं उन जो अंदरियों हिसो जेको आहे उहो रिफ्लेक्टिंग साइड आहे, त उन मिरर जी टाइप खे असां चऊं पिया कॉनकेव मिरर या कन्वर्जिंग मिरर। उन खां बाद में ॿियो असां टाइप जेको आहे त उनजो अंडरस्टैंड कयोसीं त उन में वरी जेको उन मिरर जो अंदरियों हिसो आहे उहो जेको आहे पॉलिश्ड हूंदो, ऐं ॿाहिरीं जेका साइड हूंदी उहा उनजी जेको आहे त रिफ्लेक्टिंग हूंदी। हाणे इन क़िस्म जे वरी मिरर खे असां चऊं पिया कॉन्वेक्स मिरर या डाइवर्जिंग मिरर। उन खां बाद में हिन लेक्चर में असां इन मिरर जे बारे में कुझु अहम टर्म्स खे सम्झण जी कोशिशि कंदासीं, इम्पॉर्टेंट टर्म्स खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त उहे असांजा टर्म्स कहिड़ा आहिनि, ऐं उन्हनि जो अॻिते असांजे मिरर वारे हिन ऑप्टिक्स वारे हिन चैप्टर में उन्हनि जो यूज़ किथे किथे थी सघे थो। तो प्यारा ॿारो, इन्हनि इम्पॉर्टेंट टर्म्स जो जेको यूज़ आहे उहो असांजो अॻिते हिन चैप्टर में जिते बि असांजो ऑप्टिक्स जो ज़िक्र थींदो उते इन्हनि टर्म्स मां कंहिं न कंहिं टर्म जो ज़िक्र ज़रूरु थींदो। ठीकु आहे, इहे असांजा वेरी इम्पॉर्टेंट टर्म्स आहिनि। ठीकु आहे, तो सभ खां पहिरीं प्यारा ॿारो ॾिसंदासीं त असां वटि हिकिड़ो ही स्पेरिकल मिरर आहे। हाणे हीउ जेको असां वटि स्पेरिकल मिरर आहे प्यारा ॿारो, जेकॾहिं असां इन जे विच जी ॻाल्हि कंदासीं, यानी हीउ असांजो जेको मर्कज़ आहे, इन मर्कज़ खे असां हिते सी सां डिनोट था कयूं। ठीकु आहे, सी सां ज़ाहिर था कयूं। पर हिन ऑप्टिक्स वारे चैप्टर में यानी हिन सिस्टम में असां इन सेंटर खे, यानी हीउ जेको मिरर जो सेंटर आहे इन खे असां चवंदा आहियूं सेंटर ऑफ कर्वेचर। ठीकु आहे, सेंटर ऑफ कर्वेचर। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जेकॾहिं असां ॾिसूं, हाणे ही सेंटर ऑफ कर्वेचर छा आहे प्यारा ॿारो, इहो हिन मिरर जो जेको आहे विच आहे, मर्कज़ आहे। ठीकु आहे, हिन गोलाई आईने जो मर्कज़ आहे। ठीकु आहे, त इनखे असां हिते चवंदासीं सेंटर ऑफ कर्वेचर। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिन सेंटर खां हिन साइड ताईं, हिन आख़िरी पॉइंट ताईं हिकिड़ी लाइन ड्रा कयूं,
त इनखे असां छा चवंदा आहियूं, इनखे असां चवंदा आहियूं रेडियस। ठीकु आहे, तव्हां 9th में बि पढ़ियो हूंदो, तव्हां मैथ में बि इन शइ खे पढ़ियो हूंदो। त रेडियस छा हूंदो आहे, उन कंहिं बि सर्किल जे विच खां उन जे ॿाहिरें हिसे ताईं आख़िरी एंड ताईं जेको डिस्टेंस आहे उनखे असां रेडियस चवंदा आहियूं। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हाणे हिन जेको आहे त सिस्टम में यानी ऑप्टिक्स में असां हिन मिरर जे लिहाज़ खां इनखे छा चवंदासीं, इनखे असां चवंदासीं रेडियस ऑफ कर्वेचर। ठीकु आहे, हिन जे सेंटर खे असां चऊं था सेंटर ऑफ कर्वेचर ऐं हिन जे रेडियस खे चवंदासीं रेडियस ऑफ कर्वेचर। ठीकु आहे प्यारा ॿारो। त उन खां बाद में जेकॾहिं असां हीअं हिकिड़ो मिरर ड्रा कयूं था, यानी हिन मां थोरो पीस असां कट कयूं था मिरर जो, त पोइ हिन मिरर जो जेको विच हूंदो प्यारा ॿारो, यानी हिन जो हीउ जेको हिसो असां कटियो आहे, ठीकु आहे, हीउ सॼो न, हिन सॼे जे विच खे त असां चऊं था सेंटर ऑफ कर्वेचर, पर हीउ जेको असां उन मिरर जो, उन स्फेरिकल मिरर जो थोरो जेको टुकड़ो आहे उहो असां कटियो आहे। हाणे उन जो हीउ जेको हिसो थियो, इन हिसे जो जेको विच आहे, इनखे असां छा चवंदा आहियूं, इनखे असां चवंदा आहियूं पोल, या इनखे असां वर्टेक्स बि चवंदा आहियूं। हाणे इहो वर्टेक्स या पोल छा आहे, हिते मां उन जे लाइ लिखियो आहे त सेंटर ऑफ मिरर। हाणे मिरर जो जेको सेंटर आहे, हिन स्फेरिकल मिरर जो जेको सेंटर आहे प्यारा ॿारो, उहो आहे सेंटर ऑफ कर्वेचर, उनखे सेंटर ऑफ कर्वेचर था चऊं। पर जेको असां पीस कटियो आहे, जेको असां टुकड़ो उन मुकमिल मिरर मां कटियो आहे, उन जो जेको सेंटर थींदो उनखे असां चवंदासीं पोल या वर्टेक्स। ठीकु आहे, तो अक्सर तव्हांखे किताब में पोल जो लफ़्ज़ जेको आहे त नज़र ईंदो। पोल कहिड़ो आहे, पोल उन मिरर जो सेंटर जेको असां पीस कटियो आहे। बार बार मां तव्हांखे इन करे थो चवां त तव्हां हिन सेंटर ऑफ कर्वेचर ऐं हिन पोल जे विच में जेको आहे त डिफरेंस सम्झी सघो। त उन खां बाद में जेकॾहिं असां हिकिड़ी लाइन ड्रा था कयूं, यानी हीअ असांजी हिकिड़ी लाइन निकिती जेका हिन पॉइंट खां शुरू थी थिए वेंदे असांजे इन मिरर जे ॿी पॉइंट ताईं, यानी हिन सेंटर खां क्रॉस थी करे खणी असां हिनखे हीअं खणी सम्झूं त हीअ लाइन हली हिन पॉइंट खां हीअ लाइन हली क्रॉस कई सेंटर खां, उन खां पोइ हिन पॉइंट ताईं, माना हिकु पॉइंट खां शुरू थी ॿी पॉइंट ताईं, यानी मुकमिल इहो जेको आहे त असांजो जेको मिरर आहे उहो क्रॉस करे आई। ठीकु आहे, इन लाइन खे असां चवंदा आहियूं प्यारा ॿारो प्रिंसिपल एक्सिस। ठीकु आहे, त इन जे लाइ असां छा चवंदासीं, इन लाइ लिखियोसीं a line joining the center of curvature and pole is called principal axis। ठीकु आहे प्यारा ॿारो, इहे जेका असांजी विची लाइन आहे इनखे छा चवंदासीं, प्रिंसिपल एक्सिस। उहा लाइन जेका जॉइन करे कंहिंखे सेंटर ऑफ कर्वेचर खे ऐं पोल खे, यानी हिकिड़े पोल खां निकिती, उन खां पोइ सेंटर मां गुज़री वरी ॿिए पोल ताईं पुगी। ठीकु आहे, इहा जेका असांजी लाइन आहे इनखे असां चऊं था प्रिंसिपल एक्सिस। ठीकु आहे प्यारा ॿारो, ऐं असांजे हिन मिरर वारे चैप्टर में इन जो तमामु घणो यूज़ आहे। इन खां बाद में असां जेको नेक्स्ट टॉपिक खणंदासीं प्यारा ॿारो, इमेज फॉर्मेशन बाय कॉनकेव मिरर या कॉन्वेक्स मिरर, या उन खां बाद में लेंस जे बारे में जॾहिं ॻाल्हाईंदासीं त उन में असांजी हीअ जेका प्रिंसिपल एक्सिस आहे उन जो वेरी इंपॉर्टेंट रोल आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो, हींअर कुझु वधीक शयुनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। मिसाल जे तौर ते हीअ असां वटि जेको आहे त हीअ असां वटि मुकमिल हिकिड़ो स्फेरिकल मिरर आहे, उनजो हीउ पीस असां खयो आहे। ठीकु आहे, हिकिड़ो टुकड़ो खयो आहे उनजो, तो हीउ उनजो थियो पोल। उन खां बाद में हीअ असांजी थी वई प्रिंसिपल एक्सिस जेका असां हींअर डिस्कस कईसीं, ऐं हीअ आहे इन मुकमिल स्फेरिकल मिरर जो जेको आहे सेंटर। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां कंहिं सोर्स मां का लाइट रे खणूं था, यानी हिकिड़ो असां को जेको आहे शुआ खणूं था कंहिं सोर्स मां, त उहो शुआ जेको आहे, उहो किरणो जेको आहे उहो आयो अची करे हिन मिरर सां जेको आहे टकरायो। ठीकु आहे, टकराइण खां बाद में हीउ छा थियो, हीउ उतां रिफ्लेक्ट थींदो। ठीकु आहे, छो त असांखे ख़बर आहे त मिरर जेको आहे उहो लाइट खे रिफ्लेक्ट कंदो आहे। उन खां बाद में मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिकिड़ो ॿियो जेको आहे त रे खणूं था, उहो बि जेको आहे त आयो अची करे हिन मिरर सां हिते जेको आहे त स्ट्राइक थियो, ऐं उन खां बाद में हितां स्ट्राइक थियण खां बाद में हू जेको आहे त रिफ्लेक्ट थियो। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही रेज़ खे ॾिसंदासीं प्यारा ॿारो, त इहे ॿई रेज़ अची करे हिन कॉनकेव मिरर सां टकराया। टकराइजण खां बाद में ही ॿई जेके आहिनि त रिफ्लेक्ट थिया, ऐं रिफ्लेक्ट थियण खां बाद में ॿई जेके आहिनि उहे प्रिंसिपल एक्सिस जे कंहिं हिकिड़ी पॉइंट ते अची करे मिलिया। ठीकु आहे, पोइ हीअ पॉइंट आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, जंहिंखे मां येलो कलर सां पॉइंट आउट कयो आहे। ठीकु आहे,
हाणे ही जेका पॉइंट आहे जंहिं पॉइंट ते असांजा ॿ ई रेज़ रिफ्लेक्ट थियण खां बाद में अची करे मिलनि था इन पॉइंट खे असां चवंदा आहियूं प्रिंसिपल फोकस। हाणे इनखे असां हिते लिखियोसीं एफ छा आहे असां वटि प्रिंसिपल फोकस। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां हिन पॉइंट खां वरी हिन पोल ताईं वारो जेको डिस्टेंस ॾिसूं यानी हिन पोल खां हिन प्रिंसिपल फोकस ताईं या हिन फोकस खां हिन पोल ताईं ही जेको डिस्टेंस आहे प्यारा ॿारो इनखे असां स्मॉल एफ सां ज़ाहिर था कयूं ऐं इन जो नालो वरी असां रखियो आहे फोकल लेंथ या इनखे फोकल लेंथ सॾियो वेंदो आहे। हाणे जेका असांजी कैपिटल एफ आहे उहा छा आहे उहा आहे असांजी प्रिंसिपल फोकस ऐं जेका असांजी स्मॉल एफ आहे उहा आहे असांजी वरी फोकल लेंथ। हाणे प्रिंसिपल फोकस ऐं फोकल लेंथ ॿई अलॻि शयूं आहिनि ठीकु आहे हिकिड़ी शइ न आहे। हाणे फोकल लेंथ जेका आहे उहा छा आहे उहा जेको आहे प्रिंसिपल फोकस खां पोल ताईं वारो जेको डिस्टेंस आहे उहो आहे असांजो फोकल लेंथ ऐं प्रिंसिपल फोकस कंहिंखे था चऊं जॾहिं ॿ रेज़ जेको आहे त कंहिं सोर्स मां निकिता ऐं उन खां पोइ मिरर सां टकराइजण खां बाद में कंहिं हिकिड़ी पॉइंट ते अची करे मिलिया उन पॉइंट खे असां चऊं था प्रिंसिपल फोकस। इन खां बाद में असां कॉन्वेक्स मिरर जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो त कॉन्वेक्स मिरर बि जेको आहे उहो असांजो स्पेरिकल मिरर जो हिकिड़ो जेको आहे पार्ट थींदो आहे ठीकु आहे। उन खां बाद में हाणे प्यारा ॿारो ॾिसो जेकॾहिं साॻिए नमूने सां ॿ रेज़ असां हिन ते बि स्ट्राइक करायूं त पहिरीं रेज़ आई अची करे हिते स्ट्राइक थी उन खां बाद में हीअ रिफ्लेक्ट थींदी यानी वापसि उन ई साइड हली वेंदी ठीकु आहे पर कुझु एंगल ते। उन खां बाद में ॿी रे आई उहा बि अची करे हिन सां टकराइजण खां बाद में वरी हीअ बि असांजी जेको आहे त रिफ्लेक्ट थी उन तां। पर जेकॾहिं असां प्यारा ॿारो हिन कॉन्वेक्स मिरर में ॾिसंदासीं त ही जेके असांजूं ॿ रिफ्लेक्टेड रेज़ आहिनि उहे हिक ॿिए सां मिलनि नथियूं ठीकु आहे। पर हिते कॉन्केव वारे सिस्टम में या कॉन्केव वारे सेटअप में असांजूं जेके ॿई रेज़ हुयूं उहे रिफ्लेक्ट थियण खां बाद में कंहिं हिकिड़ी पॉइंट ते मिलनि पियूं तॾहिं असां हिनखे चऊं पिया प्रिंसिपल फोकस। पर हिते त असांजूं ॿई रेज़ नथियूं मिलनि ऐं नई वरी उहे अॻिते हली करे मिली सघनि थियूं त हिन जो प्रिंसिपल फोकस किथे ठहंदो। तो इन जे लाइ प्यारा ॿारो असां छा कंदा आहियूं त असां हिकिड़ी इमेजिनरी लाइन ड्रॉ कंदासीं ठीकु आहे जेका असांजी रे जेको आहे त उहा रिफ्लेक्ट थी उन जे सिधा ते असां बैकवर्ड में हिकिड़ी इमेजिनरी लाइन ड्रॉ कंदासीं। उन खां बाद में जेका असांजी ॿी रे हुई रिफ्लेक्टेड जेका रे हुई उन जे बैकवर्ड में ठीकु आहे असां जेको आहे त हिकिड़ी लाइन ड्रॉ कईसीं ऐं ॿई लाइन्स अची करे हिकिड़ी पॉइंट ते हिते मिलियूं ऐं इहा जेका असांजी पॉइंट थींदी इनखे असां चवंदासीं कॉन्वेक्स मिरर जो जेको आहे त प्रिंसिपल फोकस ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां पोइ हिन फोकस खां वठी पोल ताईं ही जेको डिस्टेंस आहे इनखे असां चवंदासीं वरी फोकल लेंथ कंहिंजी कॉन्वेक्स मिरर जी ठीकु आहे प्यारा ॿारो। तो उन खां बाद में ॿ इंपॉर्टेंट टर्म्स मां तव्हांखे हिते ॿुधाईंदो हलां त जेको असांजो कॉन्केव मिरर जो जेको प्रिंसिपल फोकस हूंदो आहे प्यारा ॿारो उहो हूंदो आहे असांजो रियल ठीकु आहे। हाणे रियल छाजे करे था चऊं त हिन में एक्चुअल में ॿ लाइनियूं असांजूं पाण में मिलनि थियूं रियल में असांजूं ॿ लाइनियूं पाण में अची करे मिलनि थियूं। तो हिते जेको आहे त ॿ रेज़ एक्चुअल में रिफ्लेक्ट थियण खां बाद में पाण में मिलनि था ठीकु आहे। ऐं जेको असांजो कॉन्वेक्स मिरर जो जेको प्रिंसिपल फोकस हूंदो आहे प्यारा ॿारो उहो हूंदो आहे असांजो विर्चुअल जंहिंखे असां इमेजिनरी बि चई सघूं था ठीकु आहे। त हिन जो जेको फोकस हूंदो उहो विर्चुअल हूंदो ऐं कॉन्वेक्स जो जेको प्रिंसिपल फोकस हूंदो उहो हूंदो रियल ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे हिते फोकल लेंथ जी ॻाल्हि कयूं त फोकल लेंथ जेका आहे प्यारा ॿारो उहा कॉन्केव मिरर जी जेका आहे उहा पॉज़िटिव हूंदी आहे ऐं उन खां बाद में कॉन्वेक्स मिरर जी जेका फोकल लेंथ हूंदी उहा नेगेटिव हूंदी ठीकु आहे। इहे कुझु साइंस आहिनि प्यारा ॿारो जंहिंखे असां साइन कन्वेंशन चवंदा आहियूं ठीकु आहे। तो इहे तव्हांखे जेको आहे त ज़हन में रखणियूं आहिनि त प्रिंसिपल फोकस जेको आहे उहो कॉन्केव मिरर जो जेको आहे त रियल थींदो आहे ऐं कॉन्वेक्स मिरर जो जेको आहे उहो विर्चुअल थींदो आहे ऐं उन खां पोइ फोकल लेंथ जेका आहे उहा कॉन्केव मिरर जी पॉज़िटिव थींदी आहे ऐं उन खां बाद में फोकल लेंथ कॉन्वेक्स मिरर जी जेका आहे उहा नेगेटिव थींदी आहे ठीकु आहे प्यारा ॿारो। तो मूंखे उमेद आहे त प्यारा ॿारो तव्हांखे ही जेको आहे त टॉपिक सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।